अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मां तव्हांखे सिंध जे सदाबहार मशहूर ऐं पंहिंजे वक़्त जे बादशाह शहनशाह लोक गुलकार सूफ़ी फ़नकार जलाल चांडियो मरहूम जे बारे में डॉक्यूमेंट्री ॾेखारियां पियो। सभ खां पहिरीं उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे जिन मुंहिंजी चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो, उन्हनि खे गुज़ारिश आहे त जल्दी सब्सक्राइब करे वठो ऐं बेल आइकॉन खे दॿाए छॾियो जीअं तव्हांखे हर ईंदड़ नए वीडियो जी ख़बर पइजी सघे। गुलमहर किथे जो साईं? मीरपुर माथेले जो मुंहिंजो उस्ताद जो। माशाअल्लाह। पोइ तव्हां मोरे खां उते वेंदा हुयो या साईं? न साईं, उस्ताद असांजे मुल्क में घणो रहंदो हो। मोरे में? जी अच्छा जी सर। मोरो तव्हांजो असुल ॻोठ या? मुंहिंजो ॻोठ बरारी ते आहे, बाक़ी मुंहिंजी रहाश मोरे शहर में आहे। मोरे शहर जी। ॻोठ असुल तव्हांजो कहिड़ो? उते हाणे ॿिया त नाला रही हुयसि, बाक़ी हाणे जलाल। नाज़रीन, ही जलाल चांडे जो ॻोठ आहे, मशहूरु ॻोठ आहे जिते जलाल चांडे जनमु वरितो। जलाल चांडियो हिकु अज़ीम फ़नकार हो, हिकु अज़ीम रागी हो, अज़ीम गुलूकार हो जेको मुल्का मुल्क मशहूरु हो। सिंध, बलूचिस्तान, पूरे पाकिस्तान में हिन जा चाहींदड़ हुआ। हर जॻह ते जिथे वेंदो हो त माण्हू हिन ते नोटनि जा नोट निछावर करे छॾींदा हुआ ऐं वॾी मोहबत ॾींदा हुआ। हिन जो राग वॾी दिलचस्पी सां शौक़ सां ॿुधंदा हुआ। हीउ जिथे वेंदो त माण्हू हिन खे दिलनि में जायूं ॾींदा हुआ। जलाल चांडियो दिलनि ते हुकुमरानी कंदो हो। सिंधियुनि जो जलाल चांडे में साह हो ऐं जलाल चांडे खे हर दावत में, हर काज में जलाल चांडे खे घुराईंदा हुआ। जलाल चांडियो 1944 में हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जे घर में जनमु वरितो। शुरू में संदसि पीउ हिन खे ॻाइण खां मना कंदो हो ऐं कावड़बो हो त बाबा ॻा न, सुठी शइ न आहे। पोइ हिकिड़े ॾींहुं ही नौशर फिरोज़ में माण्हुनि हिन जो गाना ॿुधिया त हिन जे पीउ खे ॿुधायूं त बाबा तुंहिंजो पुटु ॻाए थो। पोइ ख़ैरपुर नाथन शाह जे मेले में जॾहिं हीउ ॻाइण लाइ वियो त हिन जो पीउ रस्ते में गस ते वेठो हो ऐं जेके वापसी में माण्हू अचनि पिया उन्हनि खां पुछे पियो त बाबा तव्हां जलाल खे ॾिठो छा? त पोइ हुन माण्हू ॿुधाइनि पिया त बाबा महफ़िल में घणा ई फ़नकार हुआ मेले में, पर जलाल हो, बसि जलाल कमाल करे छॾियो ऐं सभिनि जो दिलि जीते वियो, मन मोहे वियो। जलाल चांडियो अहिड़ो फ़नकार हो। अॼु सिंध में हिन जा समय चाहींदड़ आहिनि, लखे चाहींदड़ आहिनि ऐं सिंधियुनि जी दिलनि ते हुकुमरानी करे रहियो आहे। जलाल चांडियो सूफ़ी सिफ़त इंसान हो, तमामु बहितरीनु इंसान हो ऐं जानड़ फ़क़ीर जो ख़ासि मुरीद हो। उनखे वॾो तमामु घणो चाहींदो ऐं पसंदि कंदो हो। आशिक रस्तो राह ॿुधाइनि, आम जे लेखे राग था ॻाइनि। आलम जाहिल शाह गदा खे जानण चंद वाइस ॿुधाए पुछा दिले। ज़ाहिर उम्र ज़ान अंदर आईंदो, अज़कुरूनी अज़कुरकुम सफ़ा कयो सीनो, पंहिंजो लधो पार में रावल रंगीनो, जानण चन चए कीनो कढी छॾियो कोट मां। ज़ाहिर उम्र ज़ान अंदर आबादी, वहे पई वजूद में वहदत की वादी, वरिया वर्क विसाल जा शौक़ा थी शादी, मान की मुंह आ हिरदे में हादी, हर जा पसंद हक़ खे खुदी जन खाधी, जानण चन चए तादी नागन कई पंहिंजे नफ़्स सां। फोटो लॻिया पिया आहिनि। हिते जलाल चांडे जी बैठक हुई, हिते वेहंदो दोस्त यार कचहरी कंदा हुआ। हीउ जलाल चांडे जो वाड़ो आहे महन जो। नाज़रीन, हाणे अचो त जलाल चांडे जी आख़िरी आरामगाह ॾेखारियूं। हीउ जलाल चांडे जी आख़िरी आरामगाह आहे, हिते हिन जी क़बर आहे। जलाल चांडियो हिकु महान कवि हो ऐं हिकु बहितरीनु इंसान बि हो। यारनि जो यार हो, ग़रीबनि सां तमामु सुठो सलूक कंदो हो, ॻोठ वारनि सां तमामु बहितरीनु तालुकात हुआ। दोस्तनि यारनि जो वॾो ख़िदमत गुज़ार हो। हिन दुनिया में समय आया, समय हलिया विया। जलाल चांडियो कंहिं वक़्त में हिकु वॾो गुलूकार हो। अॼु हिन क़बर
में मिटी माओ हवाले आ। ही ॾिसो नाज़रीन, 10 जनवरी 2001 ते संदसि वफ़ात थी। दिल परेशानी मैं रो रो दम जैसा बस मर वैसा सूरत तुम्हारी साल रखे महक दफा देखा बस मर वैसा वापस वैसा